अहम ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कंदासीं। रावलपिंडी के कमिश्नर चूंडुनि में धांधली की जिम्मेवारी क़बूल कंदे पाण खे पुलिस अॻियां पेश करण जो ऐलान करे छॾियो। रावलपिंडी के कमिश्नर लियाकत चट्ठा चयो आहे त रावलपिंडी डिवीजन में चूंड धांधली की जिम्मेवारी क़बूल करियां थो। मां चूंड धांधली ते पाण खे पुलिस हवाले करियां थो। रावलपिंडी डिवीजन में हारियल उम्मीदवार खे कामयाब करायो। 50,000 लीड के असां शिकस्त में तब्दील कयो। मां तहत ऑफिसरन का माफ़ी घुरां थो जिन खे गलत कम करण जे लाइ चयो हो। अवां खे नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। रावलपिंडी के कमिश्नर चूंडुनि में धांधली की जिम्मेवारी क़बूल कंदे पाण खे पुलिस अॻियां पेश करण जो ऐलान करे छॾियो। रावलपिंडी के कमिश्नर लियाकत चट्ठा चयो आहे त रावलपिंडी डिवीजन में चूंड धांधली की जिम्मेवारी क़बूल करियां थो। मां चूंड धांधली ते पाण खे पुलिस हवाले करियां थो। रावलपिंडी डिवीजन में हारियल उम्मीदवार खे कामयाब करायो। 50,000 लीड खे असां शिकस्त में तब्दील कयो। मां तहत ऑफिसरन खां माफ़ी घुरां थो जिन खे गलत कम करण जे लाइ चयो हो। नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त रावलपिंडी के कमिश्नर चूंडुनि में धांधली की जिम्मेवारी क़बूल कंदे पाण खे पुलिस अॻियां पेश करण जो ऐलान करे छॾियो। रावलपिंडी के कमिश्नर लियाकत चट्ठा चयो आहे त रावलपिंडी डिवीजन में चूंड धांधली की जिम्मेवारी क़बूल करियां थो। मां चूंड धांधली ते पाण खे पुलिस हवाले करियां थो। रावलपिंडी डिवीजन में हारियल उम्मीदवार खे कामयाब करायो। 50,000 लीड खे असां शिकस्त में तब्दील कयो। मां तहत ऑफिसरन खां माफ़ी घुरां थो जिन खे गलत कम करण जे लाइ चयो।